नाज़िर मीरपुर पठोरो में पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सोहा बिरादरी जा मर्दनि औरतनि ऐं ॿारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था करीमदाद चांडियो जी ही रिपोर्ट। गरीब मिसकीन मुंहिंजो पुटु हनीफ़ सो गाॾो हलाईंदो आहे, उन ई तां पुलिस झले हिनखे खणी वई आहे। असी गुजारो नंढड़ा बच्चा हुनजा धार पिया रुअनि, ऐं मां हुनजी ब्लड प्रेशर वारी जंहिंजी 200 जो रुगो ॾींहं जो तारीख़ गोरियूं मुंहिंजियूं अचनि उहे ऐं कयां। न्याणी मुंहिंजी माज़ूर आहे, उन ई जूं दवाऊं बच्चनि जूं दवाऊं असीं रातो का असीं ईअं लंघण पिया आहियूं। बेॾोही झले खणी विया आहिनि। छाजे करे पुलिस झले खणी वई आहे, कहिड़े सबब में खणी वई आहे, असांखे ॿुधायो। साबिती जेका बि हुजे सा असांखे ॿुधायो। जेके विकिणनि पिया उहे मंथरियूं ॾियनि पिया, उन्हनि खे कोन था खणनि, बाक़ी असांजा जेको विकिणनि कोन, जेको फ्रूट जो रेड़ो पिया रेड़ीनि, उन वञा पोइ पुलिस असांखे पुॼाए खाधो त असांजा पुट न धंधो कनि, गाॾा न हलाइनि, पोइ असांखे पुलिस पुॼाए ॾे न। बेगुनाह जेको पुलिस हुनखे खणी वई आहे। जेको एस एच ओ रफ़ीक सुमरे इहो ई चयो त बाबा हल कमु आहे, थाणे ते घुरायो आहे, हिनखे खणी विया आहिनि। जे मां हुते पहुतो आहे, हुन वटि कुझु बि न हो, हुन ते अधु किलो चरसाऊं आहे। बेगुनाह कूड़ियूं एफआईआर छाजे करे कयूं आहे, छो कयूं आहे? असांजो कहिड़ो ॾोह आहे? छा असां दहशतगर्द आहियूं, छा चोर आहियूं, ॾुआरी आहियूं, मंशात फ़रोश आहियूं? मंशात हले न पई पठोरे में, हर शइ जाइ ते मंशात हले पई। मंथली वठंदा आहिनि, असगर आहे, अकबर आहे, एस एच ओ DSP साहब जेको सिंगर भट्टी, इहो सभु मंथली वठंदा, माल हले थो। ऐं ॾोह वरी असां कयो आहे। असीं फ्रूट विकिणण वारा मज़दूर माण्हू जेको मज़लूम माण्हू बचा पिया पारियूं, इन जे करे जेको बेगुनाह असां ते जेको कूड़ो केस दाख़िल कयो हुया। अधु किलो चर्स हुन ते आयो हुया। पहिरियां महिरबानी असां ते इंसाफ़ कयो वञे। त असीं थाणे अॻियां असीं हाँ सभु वञूं था, असीं रोड ब्लॉक करियूं था, असीं पाण खे भाइयूं ॾियूं था। असांजे ग़रीब भाउ वीचारो 5 रुपया कमाइण वारो, उनखे बेगुनाह कल्ह पुलिस भठोरे थाणे वारी कल्ह शाम जे टाइम ते उनखे पुलिस खणी वई आहे। बेगुनाह बेनाजाइज़ खणी वई आहे। असां कहिड़ो ग़रीबनि ॾोह कयो आहे? असांजे ॾोह हुजे गुनाह हुजे सो असांखे खणे, असांजे हिकिड़ा छॾीनि था, ॿिया था खणनि। असां ग़रीबनि कहिड़ो त ॾोह कयो? साबिती कढनि, असां ग़रीबनि मां साबिती कढनि, जे कढूं आहे त असांखे ॾेखारीनि। बेगुनाह छाजे लाइ त पुलिस खयो आहे? वो जेको रेड़ो हलाईंदो आहे उनखे जेको बिना जवाज़ जे पुलिस जेको बेगुनाह गिरफ़्तार करे उन ते जेको अधु किलो चर्स हयो वियो आहे। असीं हैदराबाद DIG ऐं जेको SSP सिजावल उनखां अपील था करियूं त महिरबानी करे जेको माना हिन वाक़े जो नोटिस वठी असांखे जेको माना हे कूड़ा केस ख़तमु कयो।